अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सो प्यार सिंध वॉइस जो पॉडकास्ट ऐं मां आहियां ज़ुहैब ज़रदारी। नाज़रीन, सिंध जे अंदरि हिन वक़्तु 9, 10, 11, 12 जा इम्तिहान हलनि पिया। जीअं ई हर साल वांगुरु कापी जी बि धुम मतल आहे। उन ते बि असां अॼु के पॉडकास्ट में ॻाल्हि ॿोल कंदासीं। यूनिवर्सिटीज़ जे हवाले सां बि ज़रूरु पाण ॻाल्हि कंदासीं, छाकाणि त जेके सिंध जूं मादर इल्मियूं आहिनि उन्हनि में बि काफ़ी इशूज़ मौजूदु आहिनि। ऐं ताज़ो ई हाणे जेको मीरपुर ख़ास जे अंदरि बि हिकु न्याणी जो आपघात जो वाक़ियो पेश आयो आहे। उनखां पहिरियां बि यूनिवर्सिटियुनि जे अंदरि अहिड़े क़िस्म जा वाक़िया पेश थींदा आहिनि, त उनजा सबबु कहिड़ा आहिनि ऐं उन्हनि जी रोकथाम छो न थी सघी आहे। ऐं साॻे वक़्तु जेको तालीम, छाकाणि त हर समाज जी तरक़ी जो हिकिड़ो बुनियादु हुजे थो, त जेकॾहिं तालीमी इदारनि में अहिड़े क़िस्म जा मसइला हुजनि या वरी करप्शन हुजे, त उन सां पोइ ॿियो समाज जेको आहे सो न सिर्फ़ु तरक़ी बि न करे सघंदो, बल्कि उन करप्शन जा जेके असर आहिनि पोइ ॿियनि जेको आहे सो उन ते सेगमेंट्स जेके आहिनि सोसाइटी जा उन ते पए थो। त जिते ई असां ॻाल्हि ॿोल कंदासीं, सूबाई वज़ीर बोर्ड्स एंड यूनिवर्सिटीज़ इस्माइल राहू साहब असां सां गॾु अॼु पहिरें प्रोग्राम में मौजूदु आहिनि। राहू साहब, वॾी महिरबानी। पहिरियां त ॿुधायो त तव्हां बि दौरा कयो पिया, हले पई की पेपर्स हलनि पिया, कापी जी बि धुम लॻी पई आहे, जदीद तरीक़ा जीअं नवां तरीक़ा अचनि पिया टेक्नोलॉजी, त उन ई टेक्नोलॉजी सां ई कापी थिए पई। हाणे शायदि जेको कारतूस वारो ज़मानो वियो हलियो, हाणे त ड्रोन वारा जेके आहिनि से उहे कापी जो कल्चर अची वियो आहे, त ड्रोन जे ज़रिए कापी पई थी थिए। यकीनन काफ़ी केसिस थियनि था। ऐं जीअं तव्हां चयो त जदीद तरीक़ा आहिनि कापी करण जा, त पोइ ज़ाहिर आहे उनखे काउंटर करण ऐं उनखे ख़तमु करण जे लाइ बि जदीद तरीक़ा ई वठिणा पवंदा, जदीद तरीक़नि जा ई स्टेप्स वठिणा पवंदा। ओवरऑल त असां शुरूआति खां वठी इहा कोशिशि कई ऐं पंहिंजो हींअर बि असांजी उहा कोशिशि तसलसल सां जारी आहे त कापी जो रोकथाम कजे ऐं उनखे कहिड़े बि तरीक़े सां जेको आहे सो डिस्करेज कजे। ऐं कापी आहे, थिए थी, उनखां त बिल्कुलु को बि इनकार कोन्हे। पर असांजो हर मुमकिन कोशिशि आहे, जॾहिं असांजा एग्ज़ाम्स शुरू थिया त उन वक़्त खां वठी असां कुझु बोर्ड जे हिते मीटिंग्स में, इजलासनि में असां फ़ैसिला कराया जेके सिंध हुकूमत चाहियो थिए त उन्हनि खे इम्प्लीमेंट थी, ऐं काफ़ी उन्हनि में इम्प्लीमेंट थिया बि आहिनि। त उन में असांजो सभु खां पहिरीं इहो त जेको शुरूआति में जेको इहो ईंदो आहे त पेपर लीक जो मसइलो थींदो आहे। कॾहिं पेपर लीक थींदा बि आहिनि, कॾहिं कोन बि थींदा आहिनि, ऐं उन में अहिड़ा मसइला बि थींदा आहिनि। त पेपर लीक जो मसइले में त उनखे पोइ असां छा कयो, त असां फ़ैसिलो कयो त वाटर मार्क पेपर्स हुजनि, ताकी उन में डिफरेंस इहो पवंदो आहे त ख़बर पई वेंदी आहे त कहिड़े सेंटर तां जेकॾहिं पेपर लीक थियो त उन ते उहो सेंटर जो नालो हूंदो आहे, उहो उनखे लिकाए न सघिबो आहे, कंसील न करे सघिबो आहे कंहिं बि सूरत में। त उहो अची वेंदो हलियो, त उन में पतो पइजी वेंदो त भई ही कहिड़े सेंटर तां पेपर आउट थियो आहे, त पोइ उनजो जेको आहे सो उन सेंटर ते उन ते सख़्ती करणी पवंदी। हिन वक़्तु तव्हां सम्झो त असांजा तक़रीबन सॼी सिंध जे अंदरि जेके असीं जेकॾहिं तमामु इम्तिहानी मर्कज़नि जो टोटल कयूं, तमामु बोर्ड्स जो जेके असांजा सिंध जा आहिनि, उनमें 1500 खां ज़ाइद वधीक असांजा सेंटर्स आहिनि। 15 लख ॿार हींअर उनमें जेके आहिनि से एग्ज़ाम्स पेपर्स जेके आहिनि से ॾेई रहिया आहिनि असांजा। ऐं तक़रीबन तव्हां सम्झो त 2400 जे क़रीब असांजो इम्तिहानी सेंटर्स आहिनि तक़रीबन, जेके सॼी सिंध जे अंदरि जेके आहिनि उन्हनि जो तइदादु आहे एतिरो। शुरूआति में बि SOPs ॾिना ऐं गाइडलाइंस बि ॾिनियूं असां, त उन्हनि में कापी जी रोकथाम, कापीअ खे कीअं डिस्करेज कजे, कीअं कजे। उन में असां सभ खां पहिरीं त ॿारनि खे माहौल सुठो ॾियणु खपे। पर्टिकुलरली असां वटि शिकायत इहा ईंदी त जॾहिं एग्ज़ाम इम्तिहान थींदा हुआ त उन्हनि में लाइट जो जेको हूंदो हो, गर्मी में फुक़दान थींदो, लाइट हली वेंदी हुई, ऐं पंहिंजो उन जे करे लोड शेडिंग थी वेंदी हुई, त पोइ ॿारनि खे ॾाढी तकलीफ़ थींदी हुई। उन में गर्मीअ जे अंदरि क्लासरूमनि में हफ्स ऐं हिकिड़ो माहौल हूंदो, त पोइ उन में त उन लाइ असां तमामु जेके असांजा कंपनीज़ के ई समेत, कराची इलेक्ट्रिक समेत जेके कंपनीज़ जेके असांजूं आहिनि, सभु उन में सखर जी कंपनी, एस्को वग़ैरह सभिनी तां असांजा नुमाइंदा मिलिया, चेयरमैन्स मिलिया। त महिरबानी करे जेको इम्तिहानी दौरानियूं आहे, असांजा मुख़्तलिफ़ जेके इम्तिहानी सेंटर आहिनि, उन्हनि ते बिजली जी लोड शेडिंग एग्ज़ेम्पशन ॾिनी वञे, ताकी ॿार आसानी सां ऐं ख़ुशगवार ऐं सुठे माहौल जे अंदरि सुकून सां ॿार पेपर ॾेई सघनि। ऐं उन में काफ़ी जॻहियुनि ते किथे किथे प्रॉब्लम, जेको अॻे असांखे आम तौर ते शिकायत ईंदी हुई, कंप्लेन ईंदी हुई, उहा हाणे किथे किथे आई आहे, पर काफ़ी उन में फ़र्क़ु पियो आहे। ऐं कंपनी त असां सां उन में सहकार सही थियनि। पर साॻे वक़्तु इन में VIP कल्चर बि हिन दफ़े असां मुतारिफ़ थींदे ॾिठो आहे। त कुझु मख़सूस ॿार हुया, उन्हनि खे मख़सूस जेके आहिनि त उहे रूम्स अलाट करे उते उन्हनि खां पेपर वरिता। ऐं उन ॿुधायां पियो अञा, उहा बि करप्शन ई आहे। उहा ॻाल्हि अञा अचां पियो त असां उन खां, अच्छा, उन खां पोइ
ॿियो मरहलो इहो हो त असां चयो हो त सभिनी खे त जेके असां सेंटर्स ॾिना, असांजी कोशिशि हुई, असांजा डायरेक्शन्स इहे हुआ जनरली त जेके इम्तिहानी मर्कज़ थींदा, इम्तिहानी सेंटर्स थींदा, उहे कोशिशि कजे त तमामु तर गवर्नमेंट स्कूल्स हुजणु खपनि, प्राइवेट स्कूल्स न हुजणु खपनि। पर हा, किथे किथे अनअवेलेबिलिटी आहे, किथे किथे ज़ाहिर आहे गवर्नमेंट स्कूलनि जो तइदाद बि जेको आहे, तव्हां सम्झो था त ऐं असांखे इहा ॻाल्हि असांखे जेका आहे सा बाक़ी बोर्ड्स में त इहा असांजे लाइ थोरी आसान आहे, जीअं हैदराबाद बोर्ड, सखर बोर्ड, शहीद बिन हैदराबाद बोर्ड या लाड़कानू बोर्ड में या मीरपुर ख़ासि में, त उहा असांजे लाइ थोरी, उन में असांजो ज़्यादा तइदाद जेको आहे, घणो तइदाद जेको आहे उहो गवर्नमेंट स्कूलनि में ई तमामु सेंटर्स आहिनि, किथे किथे थोरा थोरा जेके आहिनि से प्राइवेट स्कूल में। पर कराची में जीअं त तव्हांखे ख़बर आहे त घणा प्राइवेट स्कूल्स तमामु घणा आहिनि, उन जो तइदाद हिकिड़ो वॾो आहे, वॾो तइदाद आहे स्टूडेंट्स जो। तक़रीबन तव्हां सम्झो त जेकॾहिं असीं फस्ट ईयर ऐं इंटर जा 9 खां वठी 12वीं जमायत ताईं असीं कंदासीं त असांजा तक़रीबन 700 खां मथे सेंटर्स फ़क़ति कराची जे अंदरि आहिनि। हिननि मां उन में असांखे थोरो इहो काफ़ी गवर्नमेंट स्कूल्स जिते अवेलेबिलिटी आहे उहा त असां रखिया आहिनि, पर प्राइवेट स्कूल्स में आहे। ऐं मूं जेतिरो क़दुरु हींअर ज़्यादा विज़िट कयो ऐं ॾिठो आहे उन में, त मूंखे गवर्नमेंट स्कूलनि में आयो आहे, उन में शिकायतूं आयूं आहिनि, पर ज़्यादातर मूं ॾिठो आहे त प्राइवेट स्कूल्स में जेको आहे उहो वधीक ऑर्गनाइज़, बाक़ाइदे मुनज़म तरीक़े सां, किथे किथे ईअं थियो आहे त किथे किथे त इंडिविजुअल को कापी जो केस असां जेको आहे उहो पकड़ियो आहे, पर किथे किथे ईअं बि थियो आहे त किथे बाक़ाइदे मुनज़म तरीक़े सां के अहिड़ा स्कूल आहिनि जेके बाक़ाइदे ऑर्गनाइज़्ड वे में वेही जेके आहिनि से कापी कराइनि था। त उहे जीअं जीअं जेको या असांखे का मालूमात मिले थी, या असांजी का टीम विज़िट करे थी, असांखे रिपोर्ट करे थी, या असांजा जेके ज़िम्मेवार आहिनि मूं समेत जेकॾहिं असीं वञूं था किथे का शइ अहिड़ी ऑब्ज़र्व कयूं था ऐं ॾिसूं था, त फ़ौरन असां उहो इम्तिहानी मर्कज़ जेको आहे उहो कैंसिल था करे छॾियूं। न रुॻो असां इम्तिहानी मर्कज़ था कैंसिल करे छॾियूं, पर उन में जेके ज़िम्मेवार हूंदा ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ बि कार्रवाई करण जा। अच्छा विराज साहब, हिन दफ़े इहा बि हिकिड़ी शइ आहे त जेकॾहिं कंहिं स्टूडेंट जो कापी केस निकितो त पोइ तव्हां उन खां बोर्ड जो इम्तिहान को बि उन खां न वरितो वेंदो, इहा ॻाल्हि विच में आई थी, इहा पॉलिसी ऐं किथे सख़्तु सज़ा त कान्हे? इहा आहे पंहिंजी जॻह ते, बिल्कुलु आहे। उन में असां फ्यूचर जे लाइ त न कयो आहे, पर असां चयो आहे त जेके हीअं सिटिंग एग्ज़िस्टिंग जेको बोर्ड्स जा पर्चा हूंदा, उहे सभु जा सभु उन जा स्टूडेंट जा जेके आहिनि से कैंसिल सम्झा वेंदा, जेकॾहिं को बि नक़ल कंदे मोबाइल पकड़िजे या को ॿियो नक़ल करण जो, कापी करण जो को मवाद उन्हनि खां जेकॾहिं निकिरे थो त पोइ आहे। पर ॾिसो, जेसिताईं असीं इहे सख़्तु फ़ैसिला न कंदासीं त जेसिताईं असीं उहो को रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स न कंदासीं तेसिताईं असां, ऐं ईअं सज़ा असां रुॻो स्टूडेंट्स लाइ न कई आहे त भई जेकॾहिं कंहिंखां पकड़ियो वञे, उन सां गॾोगॾु असां इहो बि कयो आहे त जेकॾहिं असांजो अमिलो, चाहे उहो बोर्ड जो अमिलो हुजे या स्कूल जो, जेके इन्विजिलेटर्स आहिनि, इंटरनल इन्विजिलेटर, एक्सटर्नल, या सुप्रिटेंडेंट या इंचार्ज जेको सेंटर जो इंचार्ज हूंदो, उन्हनि जे लाइ बि आहे त जेकॾहिं उहे मुलवस पाया विया ऐं उन्हनि जी रिस्पॉन्सिबिलिटी ते का शइ आई त उन्हनि खे बाक़ाइदे नौकिरी मां कढियो वेंदो। अच्छा, हिकिड़ी शइ इहा बि आहे त हिकिड़ो गॾियल सुवालु आहे मुंहिंजो, उहो त असां वटि छाकाणि त एजुकेशन जो मयार एॾो सुठो कोन्हे, उन लेवल जी पढ़ाई कोन्हे, मजबूरन शागिर्द खे कापी करणी थी पए, हिकिड़ी शइ त इहा थी थिए। ऐं ॿियो त वरी अॼुकल्ह पैसनि ते मार्कूं पियूं थियूं मिलनि, बाक़ाइदा उहो त माना हिकिड़ी ॻाल्हि बि आहे। पर ॿियो त छा पैटर्न चेंज न कजे हाणे पेपरनि जो बजाए उन खां सवाल कजे ऐं उहो वरी कापी खोले 5 पेजनि जो ॾे, उन खां सुठो MCQs टाइप ते शयूं हुजणु खपनि, त जीअं ओॾी जीअं IB हाणे मुख़्तलिफ़ टेस्ट वठे पई न, त तव्हां बि पंहिंजो पैटर्न चेंज कयो। बिल्कुलु, असीं अचूं पिया हुन पैटर्न ते, पर हिकदमि जो आणींदासीं त उहो ॿारनि लाइ प्रॉब्लम थींदो। असां काफ़ी जॻहियुनि ते किथे असांजे लाइ इहा सुवाल बि पैदा थिया आहिनि त उहा हिकदमि न, उहो असीं ज़ाहिर आहे उनखे इम्तिहाननि जो पैटर्न, तरीक़ेकार, मैकेनिज़म मूं ॿुधाइनि। इम्तिहान जा घणा मरहल आहिनि, ॾिसो न, हाणे उहो जेका चीटिंग थिए थी, जीअं तव्हां पाण ॻाल्हि कई त चीटिंग पेपर ठाहिण खां वठी जीअं असांजो पेपर लीक, जीअं तव्हांखे ॿुधायमि त पेपर लीक थियण जो सुवाल पैदा थो थिए, त उन खां वठी पोइ पेपर दौरान कापी करणु, तंहिंखां पोइ पेपरनि जी चेकिंग आहे, उन खां पोइ जेको आहे सो उन्हनि खे अपलोड करणु ऐं ॿियो करणु, त उन लाइ बि असां डिफरेंट फ़ैसिला। तव्हां पहिरीं हुन ॻाल्हि जो तव्हांजे जवाबु ॾेई वञा त तव्हां चयो तइलीम जो मयार जेको आहे, ॾिसो
उन तइलीम जे मयार खे बहितर करण लाइ सिंध हुकूमत जेके फ़ैसिला कया ऐं उन में तव्हां ॾिठो हूंदो त हींअर असां 90,000 खां जेतिरे क़दुरु मुंहिंजो मालूमात आहे, शायदि हाणे अञा बि उहो तइदादु थी सघे थो त वधी वियो हुजे, त तइलीम खाते में असां 90,000 खां ज़्यादा, जंहिंमें वॾो तइदादु जेको आहे घणो उहो त PhD जो आहे, पर जंहिंमें JEST बि आहिनि ऐं ॿिया बि मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे टीचर्स जो तइदादु उस्तादनि जो जेको आहे 90,000 खां उस्ताद असां ज़्यादा भर्ती कया आहिनि। उहे 100% मेरिट ते भर्ती थिया आहिनि, बिना कंहिं उन में सियासत जे, बिना कंहिं सियासी तहलीक जे, बिना कंहिं उन जे को सिफ़ारिश जे, रिकमेंडेशन जे, न टोटल मेरिट ते असां भर्ती कया आहिनि, ताकी स्कूलनि जी जेका तइलीम आहे असांजी, जेका गवर्नमेंट स्कूल्स जी तइलीम आहे उहा असांजी बहितर थिए ऐं उन जा नतीजा अचणु आहिस्ते आहिस्ते माना बिल्कुलु उन में असांखे अञा कुझु ज़ाहिर टाइम लॻंदो। हींअर असांखे उहे नतीजा मिलणु शुरू थी विया आहिनि। अच्छा ऐं ॾिसो न, असां वटि आम तासिर जेको आहे, ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असां वटि आम तासिर इहो आहे त प्राइवेट स्कूलनि में तइलीम बहितर आहे ऐं उहो ॾिसण में ईंदो आहे। अचे थो आहे। पर आउं हैरान थी वियुसि, ख़ुदि सरप्राइज़ रहिया हिन ॻाल्हि ते, त मूं जॾहिं हींअर इम्तिहानी मर्कज़ जॾहिं मूं उहे विज़िट कया ऐं उन में सरप्राइज़ विज़िट कयमि ऐं मूं अचानक उते वञी ॾिठा त कापी जो रुझान जेको मूंखे ॾिसण में आयो उहो प्राइवेट में वधीक हो। ऐं जिते जेकॾहिं कापी असां कोशिशि कई न थिए त उहे मूं ईअं बि ॾिठो त ॿार उहे प्राइवेट स्कूलनि जा ख़ाली जो ख़ाली वेठा हुआ, यानी 1.5 कलाक पर्चे, ऐं पोइ जेकॾहिं कंहिं सेंटर ते पहुतुसि पर्चे हल कराइण लाइ 1.5 कलाक गुज़री चुको, 1.5 कलाक जे अंदरि को हिकु सवाल जो जवाब बि के ॿार घणा जेके हुआ उहे न लिखी सघिया हुआ। त उहो उनजो सबबु रुॻो इहो न आहे त असांजी तइलीम जेका आहे असीं कोशिशि कयूं पिया, ऐं उहा इन जे लाइ आहे, तव्हां ॾिसंदो त असां ओपन स्कूल जेके हूंदा हुआ, जेके घोस्ट स्कूल हुआ उहे असां ख़तमु कया, घोस्ट टीचर्स जो जेको हूंदो उहो असां ख़तमु कया, ऐं असां जेके स्कूल बंदि स्कूल हूंदा हुआ उहे असां जेके आहिनि से तमामु घणा हाणे जेके आहिनि से खोले चुका आहियूं। त तइलीम जे मयार इंशाअल्लाह जेको आहे ईंदड़ सालनि में तरजीह आहे, प्रायोरिटी आहे सिंध हुकूमत जी, उहा तव्हांखे बहितर ॾिसण में ईंदी। हिकिड़ो त फेज़ इहो पेपर नारो आहे, उते तव्हां जेके शयूं चलो ॿुधायूं, पर हाणे हिकिड़ो वरी ॿियो फेज़ जेको उन खां टीण ते वधीक करप्शन जो आहे उहो इहो मार्कुनि वारो आहे। जॾहिं इहे समूरा पेपर अची बोर्ड में पहुचनि था ऐं पोइ उते ॿाहिरि एजेंट घुमनि था ऐं पोइ तव्हां ॿुधायो तव्हांखे A1 ग्रेड खपे, A ग्रेड खपे, हर कैटेगरी जा अलॻि पैसा आहिनि। बिल्कुल इहे शिकायतूं असां ताईं आयल ऐं उनजे करे ख़ासि तौर ते असांजो जेको शहीद बेनज़ीराबाद बोर्ड आहे न, उहो त वॾी दिलि वारो आहे, उहो त माना कोशिशि कंदा आहिनि त हर माण्हू खे असां A1 ऐं A ग्रेड त घटि में घटि ॾियूं, पैसनि जी बोरी खणी अचो ऐं तव्हां जेतिरा वणे मार्क। चवां थो इहे शिकायतूं असां ताईं बिल्कुलु पहुतियूं आहिनि ऐं उन जे करे ई असां जेको आहे त कोशिशि कयूं पिया ऐं उन तरफ़ असीं आया बि आहियूं। असां सख़्तु कदम बि खयां आहिनि इन मामले ते, असां ऑटोमेशन तरफ़ पिया वञूं। गुज़िरियल साल असांजा कुझु अहिड़ा बोर्ड हुआ जिन 9 ऐं 11 जा जेके 9 क्लास ऐं 11 जा जेके हुआ पेपर, उहे ई मार्किंग, ई असेसमेंट जेका आहे, यानी हूअं त आम रूटनि में ईअं थींदो हो त जेको आंसर कापी हूंदी हुई, उहा जवाबनि जी जेका कापी हूंदी हुई उहा कंहिं बि हिकिड़े उस्ताद वटि सॼी जी सॼी कापी हली वेंदी हुई ऐं उहो उनखे चेक कंदो हो ऐं उनजो जेको कोड वग़ैरह सिस्टम हूंदो हो उहो बि एॾो ट्रांसपेरेंट न हूंदो हो, या उहो पतो पइजी वेंदो, ज़ाहिर पुराणो मैनुअल हिकिड़ो सिस्टम हो तरीक़ो। हाणे असां उहो ई मार्किंग ते खणी आयासीं, जंहिंमें उहो कोड सिस्टम बि सॼो बिल्कुलु ई उहो हिकिड़ो सॼो एनालाइज़ ते हूंदो, सॼो सिस्टम हूंदो उन में। अच्छा, उहो न करे सघिबो उनखे। अच्छा, उन खां अलावा उहा पूरो पेपर कंहिं हिकिड़े उस्ताद वटि चेकिंग लाइ न वेंदो, पर उनजो हिकु हिकु सवाल डिफरेंट उस्तादनि वटि वेंदो, तमामु डिफरेंट, ऐं उनखे को बि पतो न पवंदो त हीअ कहिड़े शागिर्द। उहे जॾहिं कंपाइल थींदा कंप्यूटर में ऑटोमेटिक, त पोइ उहे सभु जवाब ईंदा त उहो गॾिजी वेंदा। त उहो ई मार्किंग, ई असेसमेंट जो असां जंहिंमें असांजा 2 बोर्ड हींअर असां कुझु अची विया आहिनि मुकमल, उन ते ई असेसमेंट थींदी असांजी, जंहिंमें शहीद बेनज़ीराबाद जो बोर्ड बि आहे ऐं असांजो सखर जो बोर्ड बि आहे। ऐं बाक़ी जेके असांजा बोर्ड आहिनि, कराची जा 2 बोर्ड, मैट्रिक बोर्ड ऐं इंटरमीडिएट, मीरपुर ख़ास जो बोर्ड, हैदराबाद जो बोर्ड ऐं लाड़काने जो बोर्ड, इन्हनि में कुझु पेपर्स असांजा जेके आहिनि उहे ई असेसमेंट ते चेकिंग थींदा। पर इंशाअल्लाह असांजी कोशिशि हुई, असां एफर्ट्स बि वरिता, फ़ैसिला बि कया, पर ज़ाहिर आहे कुझु हिंड्रेंसिस हुयूं, कुझु रुकावटूं हुयूं, कुझु मामला अहिड़ा हुआ, कुझु फाइनेंशियल इशूज़ हुआ बोर्ड्स खे, त उनजे करे असीं मुकमल उन तरफ़ न अची सघिया आहियूं। पर इंशाअल्लाह ईंदड़ साल असांजा तमामु बोर्ड्स जेके हूंदा उहे मुकमल ई असेसमेंट ते उन्हनि जूं चेकिंग थींदी। ऐं उन खां अलावा असां इलाही फैसिलिटेशन सेंटर्स बि असां हर बोर्ड में क़ाइमु कयूं पिया, ऐं ताकी ॿारनि खे
जेको आहे उहो उन जा मार्कशीट, उन जा सर्टिफिकेट, उन्हनि जी जेका बि रिक्वायरमेंट आहे, ऐं जीअं हाणे त उहा ॿारनि खे ऑनलाइन जेका आहे उहा अवेलेबल थी वञे, ऐं या फैसिलिटेशन सेंटर्स हुजनि उहे हर ज़िले में हुजनि, त उहो उन्हनि खे उते रुगो बोर्ड ऑफिस जो चकर न लॻाइणो पए, पर पंहिंजे ज़िले मां ई उन्हनि खे उहा सहूलियत मिली वञे। ऐं उन सां गॾोगॾु असीं जेको आहे एग्ज़ामिनेशन फॉर्म्स वग़ैरह जेके थियनि था उन्हनि खे बि ऑनलाइन सॼो हाणे इनशाला सभु थी वेंदियूं आहिनि। ऐं उमेद कयूं था, पर हाणे ॾिसूं इहे हर दफ़े बहितरी जूं ॻाल्हियूं त ॿुधंदा ईंदा आहियूं, पर ॾिसूं केतिरो टाइम लॻे थो। हिकिड़ी ॿी शइ बि अथव, हिन दफ़े बि रिपोर्ट थी आहे, माज़ी में बि थींदो रहियो आहे, असां वटि कुझु जेके ॿियनि सूबनि जे हदुनि खे लॻंदड़ असांजा ज़िला आहिनि, उते उन्हनि सूबनि जा ॿार बची जेके आहिनि असांजे पेपर ॾियनि था असां वटि, जॾहिं तूं पढ़ंदा पंहिंजनि इलाइक़नि में आहिनि, पर हुनजी का हिते एडमिशन थियल हूंदी आहे, छाकाणि हुते कापी कोन्हे, असां वटि कापी जी आज़ादी आहे, तंहिंजे करे पोइ हितां मैट्रिक इंटर वरी हितां करे पोइ हुते वञनि था। हिकु त इहा शइ केतिरी तव्हां हिनखे रोके सघिया। ॿियो गॾु इहो त इहो बि हिकिड़ो कुझु ॾींहं अॻु में इंकिशाफ थियो हुयो त शहीद बेनज़ीर आबाद जो जेको बोर्ड आहे उन जे अंदरि हिकिड़ो तव्हांजो जेको मुल्क जी हिकु इंतिहाई अहम सियासी शख़्सियत आहे, उन जे वेझे हिकिड़े माण्हूअ जे पुट खे पहिरीं पोज़ीशन ॾेई गोल्ड मेडल ॾिनो वियो, जॾहिं त उनजी दाख़िला बि उन बोर्ड में हुई ई कोन, ऐं उनजी त कराची में दाख़िला। ॾिसो, असां ताईं का बि जेकॾहिं शिकायत पहुचे थी, का कंप्लेन पहुचे थी, त असीं उनजो फ़ौरन एक्शन खणूं था, उन ते पंहिंजो चाहियूं था त उहा का बि इन क़िस्म जी शिकायत ऐं कंप्लेन न अचे। जीअं हाणे तव्हां ॻाल्हि कई त ॿियनि सूबनि जा जेके एडजंस डिस्ट्रिक्ट असांजा जेके बॉर्डरिंग डिस्ट्रिक्ट्स आहिनि असांजा, उहे वरी उन सां गॾु जेकॾहिं ॿिए सूबे जा बॉर्डरिंग डिस्ट्रिक्ट्स आहिनि त उन्हनि जा ॿार अची असां वटि एग्ज़ाम ॾियनि। मूं वटि अॼु ॾींहं ताईं इन क़िस्म जी का बि कंप्लेन जेका आहे सा कोन आई आहे। जेकॾहिं का बि आई या किथे बि को अहिड़ो मरहलो या को पॉइंट आउट कयो वियो त असां यकीनन चाहींदासीं त इन क़िस्म जी जेका आहे त इहो बि ॾिसो न, इहो बि आहे कापी कल्चर जो ई जेको हिकिड़ो जेको तव्हां ॻाल्हि कयो पिया, त असांजो बेसिक थीम आहे, जेको असांजो बेसिक पर्पज़ आहे, जेको एम आहे, त ॿ उन जा आहिनि। पहिरीं बेस आहे त तव्हां तइलीम खे ई एतिरो बहितर कयो, तइलीम जे मयार खे ई एतिरो बहितर कयो जो कापी जी ज़रूरत न पए। उन तरफ़ असां तमामु अहम क़दम खणी चुका आहियूं, उन जे लाइ तव्हां सभु आगाह आहियो। ॿियो इहो आहे त जेका कापी कई थी वञे उन जा जेके मुख़्तलिफ़ मरहला आहिनि, उहो मार्कनि ॾियण जा हुजनि या पेपर लीक जा हुजनि या इम्तिहानी मरकज़नि में कापी हुजे, त उन्हनि सभिनी खे कीअं डिस्करेज कजे, कीअं ख़तमु कजे, उन जे लाइ बि असां ठोस फ़ैसिला करे चुका आहियूं, ठोस क़दम खणी चुका आहियूं। इहे सभु मरहला उन में हल। अच्छा राव साहब, हिकिड़ी शइ, हिकिड़ो तासुर बि मौजूदु आहे, ॻाल्हियूं असां ढलनि थियूं बोर्डनि जे हवाले सां त घटि, पर ॿियनि डिपार्टमेंट्स जे हवाले सां त अक्सर ॿुधंदासीं, पर हाणे असां ॿुधणु लॻा आहियूं त बोर्ड जा चेयरमैन या कंट्रोलर हाणे उहे बि भरी पैसनि जी ॾेई पोइ अची उहा पोस्टिंग वठनि था। हाणे जेको भरी पैसनि जी भरे अची सीट ते वेहंदो त उहो ज़ाहिर आहे वरी पंहिंजी रिकवरी बि कंदो, त हाणे इन क़िस्म जो धंधो शुरू थियो आहे बोर्ड्स में। का बि ॻाल्हि कोन्हे, तव्हां ख़ुदि इन ॻाल्हि खे एप्रिशिएट कंदो त सिंध हुकूमत पहिरियों भेरो अॻे ई सर्च कमेटी असांजी ठहियल हुई, जेका यूनिवर्सिटीज़ जे लाइ हुई, ऐं उहा सर्च कमेटी, पर उनजी का लीगल पोजीशन कोन्हे। यूनिवर्सिटी जा जेके वाइस चांसलर हूंदा हुआ, उहे ई सर्च कमेटी एप्लीकेशन्स घुराईंदी हुई, इनवाइट कंदी हुई, पोइ शॉर्ट लिस्ट कंदी हुई, पोइ इंटरव्यू कंदा हुआ, पोइ जेका 3 माण्हुनि जो पैनल ठाहे रिकमेंडेशन कंदा हुआ जनाब चीफ मिनिस्टर साहब खे, पोइ उनजी डिस्क्रिशन हूंदी हुई उन्हनि 3 मां कंहिं बि खे जेको आहे सो। ऐं कॾहिं कॾहिं CM साहब पाण पर्सनल उन्हनि खे इंटरव्यू लाइ घुराईंदो आहे, पोइ जंहिं मां सेटिस्फाई थींदो आहे त उनखे रखंदो आहे। पर उनखे पहिरियों भेरो बाक़ाइदे असांजे सूबे उन जेका सर्च कमेटी हुई उनखे लीगल बाक़ाइदे एक्ट पास करे, हाणे उहा सर्च कमेटी कंहिं जी एक्ट तय थी, ऐं उन जी जेका कंपोज़िशन आहे उहा उन में ईअं न आहे त ही माण्हू खणी छॾियो, ही माण्हू खणी छॾियो, ईअं न हूंदो। अॻे त हूंदो न बाबा, ठीकु आहे एजुकेशनल उन में सुठा माण्हू बि अची सघिया थी, घणो करे त सुठा ई खणबा हुआ उन में, पर इन में हिकिड़ो बाक़ाइदे उनजी कंपोज़िशन फॉर्म कयल आहे त बाबा ही माण्हू हूंदा, त हिकिड़ो इहो। अच्छा, ॿियो त हींअर असां वटि तमामु यूनिवर्सिटीज़ में तव्हां ॾिसंदो त रेगुलर वाइस चांसलर्स आहिनि। हिकु जो आहे जंहिंजा एडवर्टाइज़ थिया आहिनि, उहे इनशाला उन्हनि जा जॾहिं पैनल ईंदा त उहे बि CM साहब फ़ैसिलो करे लाहींदो। बाक़ी तमामु यूनिवर्सिटीज़ में असां वटि हींअर रेगुलर वाइस चांसलर कमु कनि पिया, ऐं हीअ बि पहिरियों भेरो थियो आहे जेके असां वटि हींअर चेयरमैन आहिनि बोर्ड्स जा, ऑल बोर्ड्स जा जेके आहिनि, उहे सर्च कमेटी जे ज़रिए आया आहिनि। ऐं उहे सर्च कमेटी जे ज़रिए असां वटि कोई 1 साल अॻे
उन्हनि सभिनी खे तक़रीबन ऑलमोस्ट मई जो महीनो हो या जून जो महीनो प्रीवियस 2025 जो, त उनमें सर्च कमेटी जी रिकमेंडेशन ते ई चीफ मिनिस्टर साहब उन्हनि खे असाइन कयो त बाबा तव्हां पंहिंजो ई टास्क आहे तव्हांजो, तव्हां पूरो करियो। त इन में इन क़िस्म जी का बि ॻाल्हि कोन्हे। थी सघे थो किथे का ॻाल्हि शिकायत हुजे बि सही, पर असांजी तरजीह इहा न आहे। असांजी तरजीह आहे त असीं तइलीम खे बहितर करियूं। टॉप प्रायोरिटी जेका असांजी सिंध हुकूमत जी या चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जी जेका ॾिनल आहे, सभु शयूं, सभु सेक्टर जेके सोशल सेक्टर आहिनि उहा जेकी ॾिनल असांजी तरजीह आहे, पर तइलीम ऐं सिहत ॿई असांजो टॉप प्रायोरिटी। अच्छा राव साहब, यूनिवर्सिटीज़ ॾे अचूं हाणे पाण, त यूनिवर्सिटी में त ख़ैर हूं त जनरली खोड़ सारा इशू आहिनि, पर हाणे जेके ताज़ा अॼुकल्ह इहे नियाणियुनि जे जेको आपघात जा जेके मामला साम्हूं अची रहिया आहिनि, मीरपुर ख़ासि में जेको थियो आहे, ऐं उनखां पहिरीं ॿिया सिंध यूनिवर्सिटी में बि थिया आहिनि, चांटका जे अंदरि इशू साम्हूं रिपोर्ट थियूं आहिनि। तव्हां सम्झी सघिया आहियो त जेको ॿुधायो वञे थो त इहे हिरासमेंट्स या जेके मुख़्तलिफ़ इशूज़ इहे ई आहिनि, पस मंज़र छा आहे इन्हनि वाक़िअनि जो? तव्हांजी जेका पंहिंजी असेसमेंट या इन्वेस्टिगेशन आहे उहा छा थी ॿुधाए तव्हांखे, या ख़ुदि तव्हां छा उन मां ऑब्ज़र्व कयो? बिल्कुलु इहे न थियणु खपनि ऐं अफ़सोसनाक वाक़िया आहिनि जंहिं ते तमामु घणो ॾुख बि थिए थो त असांजूं नियाणियूं जेके तइलीम कराइण लाइ अचनि ऐं अची उन्हनि यूनिवर्सिटीज़ में रहनि, या उन्हनि या उहे अहिड़ा हालात पैदा थी वञनि या उन्हनि जी अहिड़ी कंपेल थियनि जो वञी ख़ुदकशी कनि। पर हाणे उन में हर केस जो जेको मुंहिंजी पर्सनल ओपिनियन आहे, थी सघे थो उन में कंहिंजी पंहिंजी राय थी सघे थी ऐं आऊं ग़लति बि थी सघां थो उन मामले में, पर उन में हर माण्हू हर केस जी स्टडी पंहिंजी आहे। हर केस जा सर्कमटेंसिस, हालात पंहिंजा आहिनि। हर केस जा असबाब, सबब, रीज़न्स, काज़ अलॻि अलॻि आहिनि जेकॾहिं उनखे असां ॾिसंदासीं। किथे थी सघे थो त यूनिवर्सिटी इंतज़ामिया या उनजो को फ़र्द या उनजो को फैकल्टी मेंबर बि जे करे बि हालात पैदा थिया हुजनि, या थी सघे थो पंहिंजे किथे ईअं बि थियो आहे त कंहिं स्टूडेंट जी पंहिंजी जॻह हिकिड़ी पोज़ीशन थिए थी, या उन जे करे बि इहो थींदो हूंदो। किथे पेरेंट्स जा जेके मामला थियनि था, या उन जे करे बि इन क़िस्म जूं सिचुएशन्स पैदा थियनि थियूं, त यकीनन इहो हिकिड़ो क़ाबिले अफ़सोस मां पहलू आहे असांजो, ऐं जंहिं ते असांजी कोशिशि आहे। ऐं असां उनखे ॾिसो न, तदारक करण लाइ असां जेको इहो पहिरीं न हूंदो त असां हर यूनिवर्सिटी में हिकिड़ी कमेटी ठहियलु आहे जेका स्टूडेंट अफेयर्स, मीरपुर ख़ासि में न हुई एंटी हिरासमेंट कमेटी, थोड़ी हाणे थी सघे थो न हुजे हुन में, मूंखे इहो इल्मु न आहे। ऐं जेकॾहिं न आहे त बिल्कुलु आऊं फ़ौरन उन्हनि खे चवां थो त उहा बिल्कुलु ठहिणु खपे, जंहिंमें सभिनी जी नुमाइंदगी आहे उन हेरेसमेंट कमेटी में, ताकी किथे बि को बि अहिड़ो इशू थिए स्टूडेंट सां त उहो फ़ौरन पंहिंजो उन कमेटी खे रिपोर्ट करे, ऐं उहा कमेटी जेका आहे सा उहा उनखे रिज़ॉल्व करे। जेकॾहिं उहो रिज़ॉल्व न करे त मथे रिपोर्ट करे। त उहो असां कमेटीज़ जेके वेठायूं आहिनि जिन में सभिनी जी नुमाइंदगी आहे, जंहिंमें फैकल्टी मेंबर्स बि आहिनि, उन में सिविल सोसाइटी जा माण्हू बि आहिनि, उन में जेके ॿिया पंहिंजो स्टूडेंट्स जी नुमाइंदगी बि आहे, ताकी उनखे सुहिणे तरीक़े सां, सुठे तरीक़े सां को बि हिकिड़ो इशू थिए त पोइ रिज़ॉल्व थिए। अच्छा, हीउ जेको जवाबदार बि हिकिड़ो गिरफ़्तार थियो, इन जे बारे में चयो वञे इहो हिते यूनिवर्सिटी में मुलाज़िम हो के ॿिए हंधि बि मुलाज़िमत कंदो फुल टाइम, त मतिलबु इहो यूनिवर्सिटी में न हूंदो आहे मैकेनिज़म त चेक कजे त भई माण्हू फुल टाइम असां वटि अचे थो या नथो अचे? यूनिवर्सिटीज़ हिकिड़ियूं ऑटोनॉमस बॉडीज़ आहिनि, उहे पंहिंजे हिकिड़े एक्ट तहत पंहिंजो उन्हनि जी अफेयर्स पंहिंजो हलाइनि। वाइस चांसलर बिल आहिनि, उन्हनि जा रूल्स आहिनि हिकिड़ा, उहे वाइस चांसलर ऐं सिंडिकेट ऐं सेनेट जेको आहे, सेनेट त ख़ैर ज़्यादातर उन्हनि जा जेके फाइनेंशियल अफेयर्स हूंदा आहिनि या ॿिया हूंदा आहिनि, जेके मामलात हूंदा आहिनि डेवलपमेंट स्कीम्स वग़ैरह जे हवाले सां सॼो हुन में हूंदो आहे, पर मेन सिंडिकेट हूंदो आहे जेको सॼो उन्हनि जी पॉलिसी ठाहिण ऐं करण ऐं ॿियो टियों, जंहिंखे उहो वाइस चांसलर ऐं ॿिया जेका तमामु जेके उनजी इंतज़ामिया हूंदी आहे उहा उनखे इम्प्लीमेंट कंदी आहे। त इहो चेक करणु इहो हुननि जो कमु आहे। इसूलनि त किथे बि ॿिनि हंधनि, चाहे ऑटोनॉमस बॉडीज़ छो न हुजे, पर उन में किन ॿिनि हंधनि कमु करण जो त को बि तसवर, हा, त इहो ॾोहो आहे हिकिड़ो जेकॾहिं किथे थियो आहे। पर हाणे इन केस जेको पर्टिकुलर इंडिविजुअल केस जेको तव्हां जंहिंखे मैंशन कयो आहे हींअर, उन में हाणे असां इंक्वायरी रिपोर्ट अची वञे त पोइ उन में असीं कुझु ऐं फैक्ट्स ॿुधाइण जे बिल्कुलु फैक्ट्स न ॿुधाइजो, पर पोइ जेकॾहिं यूनिवर्सिटी मां को मुलविस बि निकिरे त उनखे सज़ा ॾियो। त यकीनन तव्हां ॾिसो इन मामले में स्ट्रिक्ट आहियूं तमामु, चाहे कुझु बि थिए इन मामले में। सिंध हुकूमत, असांजो चीफ मिनिस्टर साहब ऐं असां हर मामले में स्ट्रिक्ट आहियूं त यूनिवर्सिटीज़ में असीं अहिड़ो माहौल ॾियूं, पुरअमन माहौल, बहितरीनु माहौल, सुकून वारो माहौल, जिते ॿार ऐं ख़ासि तरह नियाणियूं त पंहिंजो आराम सां उहे
तइलीम हासिलु करे सघनि, किथे बि को अहिड़ी सिचुएशन पैदा न थिए। ऐं उन में जेकॾहिं असांजी यूनिवर्सिटी जो को माण्हू या अमलो उहो मुलवज़ हूंदो त उनखे कंहिं क़ीमत ते बर्दाश्त न कयो वेंदो, कंहिं क़ीमत ते उनखे स्पेयर न कयो वेंदो। अच्छा राव साहब, हिकिड़ो सभ खां वॾो जेको नासूर आहे उहो आहे पंहिंजे समाज जे अंदरि, बल्कि पाण जेके ही थर्ड वर्ल्ड आहियूं उन में आहे, उहो आहे करप्शन। ऐं असां वटि सूरत हले आहे त एजुकेशन कहिड़ी बि लेवल ते हुजे, एजुकेशन में करप्शन हुजे, बोर्डनि में करप्शन हुजे, यूनिवर्सिटीज़ में करप्शन हुजे, उस्ताद करप्शन कंदा हुजनि, तइलीम खाते जा ऑफिसर करप्शन कंदा हुजनि, वीसी करप्शन कंदा हुजनि। इन सॼे जॾहिं जेको जेको डिपार्टमेंट तालीम जो जंहिंखे समाज खे ठाहिणो आहे उहो ई निसूरो करप्ट हुजे त पोइ बाक़ी समाज छा जुड़ी सघंदो? मतिलबु उनखे तव्हां सम्झो था त असांखे कीअं, जेसीं ताईं तव्हां इन्हनि इदारनि मां करप्शन ख़तमु न कंदो ॿियनि मां थींदी कोन। सिंध हुकूमत हर तरह सां कोशिशि करे थी हिन मामले में। ऐं इहे असांजा इवन बोर्ड्स हुजनि त उहे बि ऑटोनॉमस बॉडीज़ आहिनि, उन्हनि जो बि हिकिड़ी BOG ठहियलु हूंदी आहे, बोर्ड ऑफ गवर्नर्स हूंदो आहे। ऐं तव्हां मतिलबु हाणे उन में इहे बोर्ड 1972 जो हिकिड़ो एक्ट आहे, उन तहत सॼो इहे कमु कनि था। ऐं पोइ रूल्स हिन खां अॻु में जेके हुनजा रूल्स बोर्ड्स जा ठहियल हुआ उहे सभिनी जा हर कंहिंजो पंहिंजा पंहिंजा रूल्स ठहियल हुआ। असां ही पहिरियों भेरो हींअर इहो कयूं पिया, अञा मंज़ूर त न थिया आहिनि पर असां प्रोपोज़ कया आहिनि डिपार्टमेंट, ऐं उन्हनि खे लॉ डिपार्टमेंट बि वेट करे चुकी आहे, उहे कैबिनेट में बि आया आहिनि पर उहे अञा पास त कोन थिया आहिनि। त पहिरियों भेरो असीं यूनिफाइड तव्हां सभिनी बोर्ड्स जे लाइ साॻिया रूल्स, उहो पास उहो उन्हनि जो BOG कंदो, हर कंहिंजे लाइ अलॻि अलॻि उन्हनि जो हूंदो पर उहे हूंदा यूनिफाइड, सभिनी बोर्ड्स लाइ उहे रूल्स यकसां हूंदा, हिकु जहिड़ा हूंदा, उहे साॻिया हूंदा, जेके ही पहिरियों भेरो असां कयूं पिया। त हाणे ईअं यूनिवर्सिटीज़ में बि जेको आहे उहो असांजी कोशिशि आहे, ॾिसो उहे बि ऑटोनॉमस बॉडीज़ आहिनि, उनजो अलॻि हिकिड़ो सिस्टम आहे। सिंध गवर्नमेंट जा हिकिड़ो वाइस चांसलर जी अपॉइंटमेंट, उहो बि हिकिड़ो तरीक़ेकार आहे, मैकेनिज़म। ऐं इनायत बाबा फ़लाणे खे चीफ मिनिस्टर चाहे, फ़लाणे खे मिनिस्टर चाहे, फ़लाणे खे को यूनिवर्सिटी बोर्ड जो सेक्रेटरी चाहे, फ़लाणे खे चीफ सेक्रेटरी चाहे, रखी करे ईअं न आहे। उनखे हिकिड़ो तरीक़ेकार आहे, मैकेनिज़म ॾिनल आहे, उन मुताबिक़ जेके माण्हू फिल्टर थी हुकूमत जे अॻियां अचनि था, उन मां जंहिंखे बहितर सम्झे थी उनखे रखे थी। ऐं पोइ उन्हनि में डायरेक्टर फाइनेंस हूंदो आहे, उहो बि सर्च कमेटी जे ज़रिए ईंदा आहिनि। त इहो हिकिड़ो यूनिवर्सिटियुनि में जेकॾहिं तव्हांजो चवण त करप्शन थिए थो, न हुजणु खपे, पर असां ताईं का बि ॻाल्हि, अगरि सिंध हुकूमत ताईं का बि ॻाल्हि अचे थी त पोइ असां उनखे, छो यूनिवर्सिटियूं असांजूं ऑलरेडी क्राइसिस में, ऐं इलाही यूनिवर्सिटियूं घणियूं कुझु आहिनि अहिड़ियूं जिन वटि सरप्लस बजट आहे असांजूं जेके, पर ओवरऑल तव्हांखे ख़बर हूंदी, अंदाज़ो हूंदो त असांजूं यूनिवर्सिटीज़ जेके आहिनि, ज़ाहिर आहे उहे किथे एम्प्लॉयमेंट ज़्यादा आहे, किथे कीअं आहे, किथे कहिड़ो इशू आहे, पर उहे फाइनेंशियल क्राइसिस, ऐं उहो फाइनेंशियल क्राइसिस ख़ासि तरह शुरू थियो जेका प्रीवियस हुकूमत आई PTI जी, जीअं 2018 खां इहा पॉलिसी ठाही त बाबा जेके आहिनि से पैसा, जेके आहिनि से सूबनि जा, जेके इस्लामाबाद जी हायर एजुकेशन कमीशन, तव्हां बिलीव कंदो 2017 ऐं 18 जे अंदरि जेका बजट हुई हायर एजुकेशन कमीशन जी फॉर यूनिवर्सिटीज़ खे, जेका ग्रांट्स ॾियण जी बजट हुई उन्हनि जी, उहा 64 अरब रुपया हुई। ऐं उहा अॼु बि 25-26 में उहा साॻी 64 अरब रुपया आहे, जेका असां तव्हां सिंध हुकूमत उनखे केतिरी अहमियत थी ॾे, सिंध हुकूमत जी केतिरी प्रायोरिटी आहे हायर एजुकेशन, उन जो अंदाज़ो तव्हां हिन मां लॻाए सघो था त 2020 में जेका 20 ऐं 21 जी बजट आहे, उन में असांजी जेका एलोकेशन हुई यूनिवर्सिटीज़ खे रिकरिंग ग्रांट जेका असां ॾींदासीं, उहा हुई 6 अरब रुपया। ऐं उहा 25 ऐं 26 में उहा असां हींअर ॾियूं पिया 42 अरब रुपया। त असां मुसलसल, ऐं उनखां अलावा मुख़्तलिफ़ जेके प्रोजेक्ट्स या ॿियूं शयुनि खे असीं फाइनेंस करियूं था, किथे बेल आउट पैकेज ॾियूं था, या किथे को बि यूनिवर्सिटी जो को अहिड़ो क्राइसिस अचे थो त उहो अलॻि सां जेको आहे सो सिंध हुकूमत कोशिशि करे थी त पंहिंजे वसीलनि ॿाहिरि उन्हनि खे जेको आहे त उहे पंहिंजा मुहैया करे ॾे। त इन में सभिनी खे ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो करणो पवंदो, सोसाइटी खे बि करणो पवंदो, तमामु जेके असांजा माण्हू हूंदा उन सभिनी खे करणो पवंदो। अच्छा, बसि आख़िर में थोरो सियासी सवाल ईअं दिलि चए थी तव्हां खां करे छॾिजे पाण, छाकाणि त रूबरू पाण पहिरियों भेरो वेठा आहियूं। इहो त तव्हां मतिलबु शहीद फाज़िल राव जा फर्ज़ंद आहियो, ऐं सॼी सिंध न सिर्फ़ु शहीद फाज़िल राव जे उन क़ुर्बानी खे मञे बि थी, ऐं नो डाउट उनजी हिकिड़ी सियासी जदोजहद हुई जेको सिंध में पंहिंजी हिकु अलॻि सुञाणप रखे थी। पर तव्हांखे छा अहिड़ो लॻो त तव्हांखे लॻो त शहीद फाज़िल राव जे नज़रिए खां ज़ुल्फ़िकार भुट्टो जो नज़रियो वॾो आहे, मूंखे हिते अचणु खपे? न, ॾिसो, शहीद फाज़िल राव जी जदोजहद, हुनजी स्ट्रगल, हुनजो मोमेंट्स, हुनजी डेडिकेशन, हुनजूं सेक्रीफाइसिस, क़ुर्बानियूं, उहे त बिल्कुलु पंहिंजो जेके आहिनि से उहो सभु उन ते आऊं ॻाल्हायां, उहो सॼी सिंध, सॼो पाकिस्तान, सॼो मुल्क उन खां वाक़ुफ़ु आहे वग़ैरह वग़ैरह आहे। पर ॾिसो, असां जेके गिवन सर्कमटेंसिस आहिनि उन में असां
आउं हीअ सम्झां थो त पर्टिकुलरली असांजे सिंध जे हवाले सां ऐं सिंध जे माण्हुनि जे हवाले सां जेकॾहिं वधि में वधि असीं सर्विस प्रोवाइड करे सघूं था, वधि में वधि असीं माण्हुनि खे फैसिलिटेट करे सघूं था, वधि में वधि जेको सिंध काज़ आहे उनखे असीं बचाए सघूं था, वधि में वधि असीं सिंध जे माण्हुनि जा जेके इशूज़ आहिनि, चाहे उहे सिंध लेवल जा इशूज़ हुजनि, चाहे लोकल इशूज़ हुजनि, ऐं चाहे उहे असांजा जेके ॿिया फेडरेटिंग यूनिट्स हुजनि उन सां हुजनि, चाहे असांजा वफ़ाक़ सां हुजनि। ऐं सम्झां थो त मौजूदा सूरताल ऐं सिचुएशन में जेतिरो पाकिस्तान पीपल्स पार्टी प्रोटेक्ट करे थी या तहफ़ुज़ करे थी, हा ठीकु आहे, असां कॾहिं बि नथा चऊं त हिकिड़ी वॾी पाकिस्तान पीपल्स पार्टी हिकिड़ी वॾी पार्टी आहे, वफ़ाक़ जी पार्टी आहे, वफ़ाक़ जी नुमाइंदगी करण वारी पार्टी आहे, ऐं उनजो नेटवर्क हिकिड़ो वसी नेटवर्क जेको आहे उहो पूरे पाकिस्तान जे अंदरि तमामु सूबनि जे अंदरि मौजूदु आहे। पर हुन कॾहिं बि कंहिं बि इन सिंध जे हक़नि जो तहफ़ुज़ करणु या सिंध जा जेके बेसिक राइट्स आहिनि उन ते कॉम्प्रोमाइज़ न करणु ऐं उन्हनि जे लाइ स्ट्रगल करणु या उन्हनि जे लाइ स्टांस वठणु या उन जे लाइ जदोजहद करणु या उन जे लाइ जंग करण जो मतिलबु हरगिज़ कोन्हे त का पाकिस्तान पीपल्स पार्टी ॿियनि सूबनि खे घटि थी सम्झे। पर असीं सम्झूं था त पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको सम्झे थी त जेको जंहिं सूबे जो जेको राइट आहे उहो उनजे खे मिलणु खपे। मतिलबु उनजे लाइ ॻाल्हि त मतिलबु त जेकॾहिं तव्हां इन करे आहियो त ज़ाहिर पावर आहे, उनजे ज़रिए तव्हां माण्हुनि जा मसइला हल करे पिया सघो, तव्हां माण्हुनि जा मसइला हल कया हूंदा, नौकरियूं ॾेई सघो था, रोड रस्ता सभु चीज़ करे सघो, मतिलबु त ऐं इन सम्झां ते थो बीहूं था त माना नज़रिए खां न पावर वधीक आहे न, न नज़रियो ऐं इम्पोर्टेंस पावर जी ॻाल्हि ई कोन्हे न। असां जेकॾहिं पावर जे पोयां अचूं हा त पोइ त घणो जेको आहे सो उहा ॻाल्हि कोन्हे, असां कॾहिं पावर जे पोयां न विया आहियूं। ऐं असां सम्झूं था त पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका आहे उहा अपोज़िशन में बि हुजे हा। त बि जेका आहे सा सिंध जे राइट्स ते उन कॾहिं कॉम्प्रोमाइज़ न कयो आहे ऐं अञा ताईं बि उहा जेको आहे सो वधि में वधि जेको आहे उहा जेकॾहिं सिंध जे हक़नि जो तहफ़ुज़, हिकिड़ी ॻाल्हि करणु ॿी ॻाल्हि आहे, लॿार हणणु ॿी ॻाल्हि आहे, ठीकु आहे न, ढाल हणणु ॿी ॻाल्हि आहे, ॻाल्हियूं करे छॾणु ॿी ॻाल्हि आहे। प्रैक्टिकली असीं छा करे सघिजे थी, असां जेकॾहिं प्रैक्टिकली ॾिसंदासीं त आउं सम्झां थो, ऐं कोन थो चवां त ॿिया ग़लति आहिनि, ऐं कोन थो चवां त ॿिया कूड़ा आहिनि, ऐं इहो कोन थो चवां त ॿिया जेके आहिनि से मुनाफ़िकी कनि था या छा था कनि, पर आउं सम्झां थो त प्रैक्टिकली जेकॾहिं सिंध जे हक़नि जे तहफ़ुज़ जे लाइ वधि में वधि हेसि ताईं जेकॾहिं किन मामलनि में ऐं बल्कि घणनि हर मामले में स्टैंड वरितो ऐं फाइट कयो आहे त पीपल्स पार्टी कयो। इस्माइल साहब वॾी महिरबानी, तव्हां थैंक यू वेरी मच।